असां अॼु डिस्ट्रिक्ट सांगड़ टाउन शाहपुर चाकर ते बीठा आहियूं जीअं त ही मरू मुमताज़ उमरानी जे यादि में ही ऐं PSF JPMC यूनिट जे तरफ़ां ऐं शाहिद रसूल जे ताउन जे तरफ़ां ही अॼु फ्री मेडिकल कैंप लगायो आहे ऐं जिते माण्हुनि खे फ्री दवाऊं ऐं फ्री इंजेक्शन ऐं फ्री टेस्ट कया वेंदा आहिनि ऐं हिते उन सां गॾोगॾु नंढड़नि ॿारनि जे लाइ कपिड़ा ऐं जूस बिस्किट वग़ैरह बि असां खणी आया आहियूं जेको ॿारनि में तक़सीम कंदासीं। असां हिते कैंप आहियूं ग़रीबनि जे लाइ। असां वटि ज़्यादा जेको केसिस अचनि था मलेरिया टाइफाइड वग़ैरह इन्हनि जा, त असां मतिलबु किट त खणी आया आहियूं मलेरिया ऐं डेंगी जे लाइ। ॿियो असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदा आहियूं त हिते मतिलबु ज़्यादा कैंप हया वञनि जीअं आवाम खे सहूलियत मिले। मतिलबु हीउ कैंप पीपल स्टूडेंट फेडरेशन जना अस्पताल यूनिट जे तरफ़ां क़ाइमु कयो वियो आहे, जंहिं मां असांखे प्रोफेसर डॉक्टर शाहिद रसूल जना जो डायरेक्टर बि आहे ऐं असांजे PSF जो सदर इंजीनियर मदनी रज़ा कराची डिवीज़न जो उन्ही असां सां ताउन कयो आहे, तॾहिं असां हीउ कैंप हिते लॻायो आहे। इन सां असां में हिते टेबलेट वग़ैरह बि आहिनि, ॿारनि जा दवाऊं वग़ैरह बि आहिनि, हर शइ आहे ॿारनि जे लाइ ऐं एंटी मलेरिया बि आहे ऐं डेंगी जेके आहिनि टेस्टूं जेके थींदा आहिनि उहे बि असां वटि किट पियल आहिनि जेके 5 खां 10 मिंटनि में रिज़ल्ट असांखे ॾींदा आहिनि। जैसा कि शाहपुर चाकर में कैंप लगा है जिना हॉस्पिटल की तरफ से, PSF स्टूडेंट फेडरेशन JPMC यूनिट की तरफ से और डायरेक्टर शाहिद रसूल और कराची डिवीज़न PSF इंजीनियर मदनी रज़ा के तावन से यहाँ पर कैंप लगाया गया है। मरू मुमताज़ का पंप है, यहाँ पे पेट्रोल पंप है, जगह है उनकी। और हमारे साबका सदर हैं PSF JPMC यूनिट के, और यहाँ पर तकरीबन 300-400 पेशेंट देख चुके हैं। जैसे कि हम कराची डिवीज़न से प्रेसिडेंट साजिद हुसैन उमरानी की इकामत से आए हैं शाहपुर चाकर, तो वली डिस्ट्रिक्ट सांगड़ जो मुतासिर लोग हैं काफ़ी हैं, उसकी हेल्प करने अभी भी अल्हम्दुलिल्लाह हमने 500 से 600 टेबलेटें दे दी हैं, और जिसमें डेंगी IMP और उसमें भी पॉजिटिव आए हैं, तकरीबन 50-60 डेंगी भी आ चुके हैं उसमें। JMC कराची से जैसे कि हम सैलाब मुतासरीन की मदद के लिए आए हैं, हमने सुबह से तकरीबन 500 पेशेंट देख चुके हैं, जिसमें काफ़ी पेशेंट्स के डेंगी मलेरिया टाइफाइड पॉजिटिव आए हैं, उनको ट्रीट किया है। मैं इतना कहूँगा कि मतलब उनके जो हो सके उनको मदद करना चाहिए। इसमें तकरीबन हम सुबह से लेके अभी तक तकरीबन 200-250 पेशेंट देख चुके हैं, जिसमें जैसे आम जो भी डिजीज़ वायरल इन्फेक्शन चल रहे हैं, वायरल इन्फेक्शन मलेरिया हो गई, डेंगी हो गया, फीवर हो गया, डायरिया हो गया, मोशन, उसमें हम सब मेडिसिन लेके आए जो हमें प्रोवाइड की गई और जो हमने अपनी स्ट्रगलिंग के अपनी स्किन के हिसाब से ले आए और हम आवाम को प्रोवाइड कर रहे हैं, जो हम इंसानियत और खिदमत कर रहे हैं। अॼु असां हिते शाहबाज कुमराणी में PSF जे तरफ़ां हिते मेडिकल कैंप लॻायो आहे ऐं ख़ासि तौर ते हिते जेके बहुत मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि में ॾाढी मेडिकल कैंप्स जी हिते शाहपुर चाकर में नीड आहे। पहिरीं YDA जे थ्रू बि हिते लॻी चुको हुयो ऐं हींअर बि असां नीड असांखे लॻो ऐं तंहिंजे करे असां हिते कैंप लॻायो आहे। ज़्यादातर हिते मरीज़ जेके आहिनि उहे गैस्ट्रो जा ऐं स्किन रैशिस सां गॾु प्रेज़ेंट था कनि ऐं मलेरिया ऐं डेंगी इहे ज़्यादातर हिते हर मरीज़ के इहे बीमारियूं आहिनि। तंहिंजे करे असां वॾे आला उहिदेदारनि खे बि इहो रिक्वेस्ट कंदासीं त घणे खां घणे हिते जेको सो आहे कैंप लॻाया वञनि ऐं असांजे डिस्ट्रिक्ट DC असांजे DHO साहब उहे बि शायदि इहे ॾिसंदा हूंदा त उन्हनि खे बि हिते नज़रसानी करणु खपे। असां त पंहिंजे तरफ़ां हिते कयूं था पर हिते तमामु घणी नीड आहे। जीअं त असां PSF जना जी तरफ़ां हिते डिस्ट्रिक्ट सांगड़ शाहपुर चाकर में असां कैंप लॻायो आहे मरू मुमताज़ उमरानी जे नाले सां, जंहिंमें असांजो सदर कराची डिवीज़न मदनी रज़ा ताउन कयो आहे ऐं डायरेक्टर जना अस्पताल शाहिद रसूल जी तरफ़ां। जीअं त असां हिते 400 खां 500 वॾा माण्हुनि जो मेडिसिन वग़ैरह दवाऊं जो ट्रीटमेंट थी चुकिया आहे। ॿारनि नंढड़ा 200-250 ॿारनि खे चेकअप थी चुको आहे, जंहिंमें असां टेस्टूं बि कयूं था, मेडिसिन बि ॾियूं था, जंहिंमें जना जा मुख़्तलिफ़ हिसाब सां डॉक्टर असां सां गॾु आहिनि हिते, उन हिसाब सां डॉक्टर बि चेकअप बि कनि था। ऐं जना PSF जी टीम पूरी असां सां गॾु आहे, सदर साजिद उमरानी साहिबु ऐं सीनियर नायब सदर काशिब ऐं नायब सदर रज़ा गाॾई
जनरल सेक्रेटरी मां पाण अली खान गाॾई, इंफॉर्मल सेक्रेटरी असद मेमण, जावेद उमरानी इंजीनियर जावेद उमरानी साहब, सिजाद उमरानी साहब, पूरी टीम सां असां हिते आया आहियूं। त अॼु असां हिते मुमताज़ उमरानी पेट्रोल पंप सर्विस ते हिकु फ्री मेडिकल कैंप लॻायो वियो, जंहिंमें जिना अस्पताल जा मशहूरु ऐं माहिर डॉक्टर आया आहिनि। उनमें असांजो हिकु फ्री मेडिसन ॾिनो वेंदो आहे ऐं उनखां अलावा जेको अॼुकल्ह वायरल हली रहियो आहे हिकिड़ो डेंगी ऐं ॿियो मलेरिया, इन ॿिन्हिनि जो टेस्ट मुफ़्त में कयो वेंदो आहे। तक़रीबन असां वटि हिते 500 खां अबो पेशेंट अची चुका आहिनि ऐं असां अल्हम्दुलिल्लाह अञा बि हर पेशेंट जा असां ताउन कंदासीं ऐं कोऑपरेट कंदासीं। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं डायरेक्टर जिना हॉस्पिटल शाहिद रसूल जा, जंहिं असां सां ताउन कयो, जंहिं असांखे हिकु सपोर्ट कयो, जंहिं लिहाज़ सां असां हीउ कैंप मुंतक़िद कयो। असां मदनी रज़ा जा बि शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे सपोर्ट कयो। असां पहिरें त शुक्रगुज़ार आहियूं GPSM यूनिट कराची जा, जेको एतिरो परे खां कई हिते जेके पुठिते पयल इलाइक़ा आहिनि उनमें मेडिकल कैंप लॻाई अथनि। ऐं इन सां छा आहे जो ग़रीब मिसकिन माण्हू जेके राशन त मिली सघे थो, ॿियूं शयूं मिली सघनि थियूं, मेडिकल उहा शइ आहे जेको माण्हू नथो पहुची सघे। असां वरी बि शुक्रगुज़ार आहिनि यूनिट जो, जेको हुतां कई करे हिते ग़रीब माण्हुनि जो भलाई जो कमु पिया कनि। ऐं इनमें मेडिकल दवाऊं आहिनि, ॿियूं शयूं आहिनि ऐं कराची जना अस्पताल जा जेके डॉक्टर आहिनि उहे कई अची हिते माण्हुनि जी देखभाल कंदव। जीअं त अल्हम्दुलिल्लाह असांजी पूरी टीम जिना हस्पताल PSF JPMC यूनिट जे तरफ़ां हीअ कैंप शाहपुर चाकर ज़िला सांगड़ में मेडिकल कैंप फ्री लॻाई वई आहे, जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे शाहपुर चाकर में हींअर पहुती आहे। सुबुह खां वठी ऐं फ्री मेडिकल कैंप हली रही आहे ऐं असां खां जेतिरो थी सघियो आहे त हिन ग़रीब मारूड़नि जे लाइ असां सैलाब मुतासिरीन जेके बिल्कुलु तमामु वीचारा हिकु पेनाडोल जी गोरीअ जे लाइ परेशान हुया, जेके स्टोरनि ते बि न मिली रही आहे काई मेडिसन। हींअर तव्हांखे इहा बि ख़बर आहे 15 ॾींहंनि खां वठी सूरत हाल इहा आहे त पाणी बिल्कुलु गंदो ऐं बिल्कुलु माना जेको आहे न बदबूदार थी चुको आहे, जंहिंमां काफ़ी स्किन जो हिन बीमारियूं ऐं काफ़ी ॿियूं बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि काफ़ी। सो इन हिसाब सां असां हीअ फ्री मेडिकल कैंप क़ाइम कई हिते ऐं असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं जिना हस्पताल कराची जे डायरेक्टर प्रोफेसर शाहिद रसूल साहब जा, जिन असां सां भरपूर तावन कयो ऐं असांजे कराची डिवीज़न जे मदनी रज़ा PSF जे सदर मदनी रज़ा साहब जा ऐं उन्हनि जे पूरी कैबिनेट जा, जिन असां सां भरपूर तावन कयो ऐं असां उतां खां हली करे हींअर हिते पहुतासीं। ऐं हीअ सुबुह खां वठी तव्हां ॾिसी रहिया आहियो त ग़रीब मारूड़नि जो बिल्कुलु जेतिरी वसाहर असां करे सघिया आहियूं ऐं इंशाल्लाह हीअ करे रहिया आहियूं ऐं इंशाल्लाह छो त असांजो हीअ फ़र्ज़ु आहे, असां मेडिकल सां बिलोंग कयूं था त हीअ असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे ऐं असां पंहिंजनि ॿियनि खे बि इहो ई पैगाम पहुचाईंदासीं जेके बि मेडिकल सां रिलेटिव आहिनि या जेके MPAs MNAs वग़ैरह आहिनि त ख़ुदा हीअ मौक़ो आहे तव्हांखे ग़रीबनि जी मदद करियो, हिननि मारूड़नि जी हिननि बेपहचान ग़रीबनि जी मदद करियो त जीअं तव्हांखे जो बि अजुर हिन दुनिया में बि मिले ऐं आख़िरत में बि ही अजुर तव्हांखे मिले। शाहपुर चाकर ज़िला सांगड़ में कैंप लॻो आहे जना अस्पताल PSF जे तरफ़ां। त ही मेडिकल कैंप हिकिड़ो मुतासिर माण्हू हिते तक़रीबन 50-60 ॻोठ आहिनि जेके ताज़ा पाणी जे फिट में अची विया आहिनि, उहे लॾे अची हिते रोडनि ते वेठा आहिनि। ऐं शुक्रगुज़ार आहियां साजिद उमरानी जना अस्पताल जो सदर PSF ऐं ॿिया जेके उनजो टीम आहे, उनजा जेके बि दोस्त आहिनि PSF जा 15-20 ॼणा डॉक्टर जेके आहिनि उहे आया आहिनि ऐं हिते जेको आहे बिल्कुलु टेस्टूं मलेरिया टाइफाइड ऐं डेंगी जा जेको आहे अर्जेंट में हिकिड़े अधु कलाक जे अंदरि अंदरि उन्हनि खे मिलनि था ऐं तमामु घणो रश आहे ऐं हिते OPD 500 खां 600 ताईं थी चुको आहे। असां पाण ॾिठो आहे। मां पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो जो साबिक़ा ज़िला सदर आहियां, पर असांखे इंतिहाई ख़ुशी थी आहे हीउ फलाही कमु आहे, अहिड़ा कम थियनि। हा दादी दवा मिली हीअ अल्लाह पुठनि में झटका न उन्हनि जूं ॾाढो कया न झटका थियो था वञनि, ठही ॾिठो आहे डॉक्टर दवा सुठी ॾिनी अथनि। पाण ॾिसूं राति जो खावां त ख़बर पए। उमरान जे ॻोठ में कैंप लॻो आहे, असांखे ग़रीबनि खे सॾु कयो आहे, सभु दवाऊं असांखे मिली विया आहिनि। असां ग़रीब माण्हू कपिड़ा ॾिना, असांखे दवाऊं ॾिना आहिनि असांखे।
असांजे ॿारनि खे मलो आहे, मुदो आहे, मलेरिया आहे, सभु दवाऊं असांखे मिली विया आहिनि। दवाऊं असांखे लिखे ॾिना, डॉक्टर सुठा आहे, असां वठंदा आहे, पर्चियूं वठंदा, दवा ॿारनि जो वॾनि जो वठंदो आहे। मिलिया बिस्कुट मिलिया, कपिड़ा मिलिया ॿारनि जा।